नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी नालो वठण खां सवाइ नवाज़ शरीफ़ ते तनक़ीद। चवे थो नून लीग वारा बूट पॉलिश जो सामान खणी बीठा आहिनि पर कहिड़े बि बूट अॻिते न करे रहियो आहे। ॾे वापसी लाइ डील जो इंतज़ारु कयो पियो वञे पर इहे हमेशह सियासी ॼामण रहंदा। मुल्की तारीख़ में हवाउनि जो रुख़ हाणे अवां जो न आहे। जॾहिं रोशनी थींदी आहे त तारीख़ ख़तमु थी वेंदी आहे। चालीहनि सालनि खां पोइ कराची में पहिरियों मास ट्रांज़िट सिस्टम फ़ाल ग्रीन लाइन बस हलणु शुरू थी वई। नयूं जदीद हाइब्रिड बसूं सरजानी टाउन खां नुमाइश चौरंगी ताईं हलायूं वयूं। शहरनि खे पहिरें मास ट्रांज़िट जी सहूलियत मैसर थी वई। मुल्क जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 145 जनम ॾींहुं अॼु मल्हाए पियो वञे। क़ौम पारां पंहिंजे अज़ीम क़ाइद खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। कराची में क़ाइदे आज़म जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी तक़रीब। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी जे कैडेट्स ज़िम्मेवारियूं संभालियूं। गार्ड्स तब्दीली वारी तक़रीब जो ख़ासि महिमान मेजर जनरल उमर अहमद बुखारी हो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾींहं ते पाक फ़ौज जो पैगाम। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चवे थो ईमान इताद तंज़ीम पुरअमन ऐं तरक़ी पसंद पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो विजन हो। क़ाइदे आज़म नंढे खंड जे मुसलमाननि लाइ धार मुल्क ठाहियो हो। जमहूरियत ऐं जमहूरियत पसंद सियासतदाननि ख़िलाफ़ मुहिम हलाई वई। वफ़ाक़ जे गैर मुनसिफ़ाणी रवैये सबबि ओभर पाकिस्तान जो सानियो पेश आयो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो क़ाइदे आज़म जे जनम ॾियारे ते पैगाम। चवे थो सूबनि खे NFC अवार्ड मां हक़ ॾिनो वञे। अहिड़ी तरमीम तहत सूबनि जो एतिराम कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जी क़ाइदे आज़म जे मज़ार ते हाज़िरी। सिंध जे गवर्नर ऐं वॾे वज़ीर मज़ार क़ाइद ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। मुराद अली शाह चवे थो क़ौम खे क़ाइदे आज़म जी सालगिरह ते वाधायूं पेश कयां थो। कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे। कश्मीर जी आज़ादी ताईं असांजो साथ उन्हनि सां रहंदो। अॼोके ॾियारे ते कश्मीरी भाइरनि खे न विसारणु घुरिजे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल चयो त अॼु क़ौम सां वफ़ा करण जो ॾींहुं आहे। ग्रीन लाइन बस सर्विस जी शुरूआत थी चुकी आहे। कोशिशि करे रहिया आहियूं त क़ाइदे आज़म जे उसूलनि ते हलूं। ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया में रहंदड़ मसीह बिरादरी अॼु क्रिसमस ॾियारो मल्हाए रही आहे। मसीह बिरादरी तरफ़ां मुल्की सलामती लाइ दुआऊं चर्चनि खे सिंगारियो वियो। फिनलैंड, मास्को, क्रोएशिया ऐं ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में क्रिसमस जी तक़रीबुनि जी शुरूआत। हथियारबंद फ़ौज जो क्रिसमस ॾियारे ते पैगाम। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चवे थो मसीह बिरादरी जो मुल्क लाइ क़ुर्बानी विसारण जोॻी न आहिनि।